ताड़िए जिकर याद रख ससुई, तू काल भी मुंझी हुई, अज भी मुंझी आई। मां जल्दी दुस तोखे ॾाढो वॻो पाराईंदुस। मां चवां थी हलियो वञी ता, घणा ई ॾिठा तो जड़ा आशिक। बस घणो ई बर्दाश्त कयो मूं तोखे। मां तोसां राज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं पियो कयां, तूं वरी पंहिंजे पाण खे अलाए छा थी सम्झी। यादि रख ससुई, मां मोटी ईंदुसि, मुंहिंजो इंतज़ार कजां। सुबेदार सुखिया, तो मुझे सब्र खे मश्करी ऐं मजाक तो समझी जो अञा ताईं मुझे पुट शाहज़ेब जा कातिल पधरा छो न क्या ताई। मुखे शाहज़ेब जा कातिल खपन। सरदार साहब, मां माठ करे न आया वेठो। मूं हज़ारे ॾोह पधरा कया आहिनि ऐं ॾोहारनि खे गिरफ़्तार बि कयो आहे ऐं कोर्ट सगुरी उन्हनि खे सज़ाऊं पिण ॾिनियूं आहिनि। त पोइ शाहज़ेब जा कातिल किथे आहिनि? ॾिस सुबेदार सुखिया, मुखे मजबूर न कर मुखे मजबूर, जो मां कानून खे हथन में खड़ा। पोइ सुबेदार सुखिया, तू ॾाढो ॾुखियो थी दे। तू सरदार साहब, हज़ारनि में को केस अहिड़ो बि हूंदो आहे जंहिंखे परॾेही इदारा बि चिटो न करे सघंदा आहिनि। सुबेदार सुखिया, मुंहिंजो कमु कर, मुंहिंजो कमु कई न, इनाम इकराम ॾींदोसांइ, ख़ुशि करे छॾींदोसांइ। सरदार साहब, मां वसां कोन थो घटायां, पर जॾहिं क़िस्मत साथ ॾे। वञ सुखिया वञ, दिल सां कोशिश कर। कॾहिं कॾहिं बुढ़ीअ जा बि ॿीणा थी वेंदा आहिनि। ठीकु आहे सरदार साहब, मां हलां थो। अल्लाह चङी करे। मामा, ओ मामा बंगुल, मामा सुठो थो जो इहो शाहज़ेब मरी वियो। हाणे मूंखे सरदार थियण खां केर बि नथो रोके सघे। मां मुस्तक़बिल जो सरदार आहियां, सत्तराजी सरदार, सरदार शबीर खान। हाणे जे सरदार थी बि वञी त कहिड़ो फ़ाइदो? शमीर खान मिल्कत खां सवा सरदारी कहिड़े कम जी? शमीर, सरदार जी मिल्कत जो कुछ हिस्सो मीरा जो आहे, छो जो मीरा सरदार जी नूंहं आहे। हा शमीर, जे सॼी मिल्कत सरदार जी हड़प करणी थई त पोइ मीरा सां शादी करणी पवंदी। छा? मीरा सां शादी? हा शमीर खान, जे दरिया खान बहादुर जी मां सां शादी करे उनजी सॼी मिल्कत हड़प कई, ईअं ई तूं मीरा सां शादी करे शाह ज़मान जी सॼी मिल्कत हड़प करे सघीं थो। शमीर, था भली न कर, पर हाशिम सां मुनाफ़िकी वारी दोस्ती रखे, दुश्मनी जी बाह खे विसा। मामा साईं, ॻाल्हि त ॾाढी भली कई अथई, ॾिसंदासीं न हाशिम खे। मामा साईं, अंधे खे खपे कीड़ीअ खे, जेकॾहिं ॿई मिली वञनि त ॿियो छा खपे? मामा, मां मीरा सां शादी कंदुसि,
इत्ते रखीस न। अल्लाह साईं, छा माण्हू सच्चा आहिनि? भले जी धीरुनि जे नसीब में ॻाढ़ो जोड़ो लिखियल ई न आहे। असांजे नसीब में सावरनि जो घर लिखियल ई न आहे। छा असां भेनर विभागियो आहियो? ये सां बि असांजो जीव जुड़े थो, जो असांजे नसीब में न आहे। अच्छा ॾिसो शाहज़ेब साईं, ॾिसां थो त हिकु चंड आसमान में चमकी रहियो आहे ऐं हिकु चंड मुंहिंजे बेडरूम में चमकी रहियो आहे। समझ में नथो अचे त आसमान जो चंड तुंहिंजो हुस्न चुरायो आहे या तूं आसमान जो चंड जो हुस्न चुरायो आहे। शाहज़ेब सच पुछो त असुल हुस्न त तव्हांजी अखियुनि में आहे, जो अव्हां जी नज़रुनि हिकु हारीअ जी धीअ खे राजबाई बणाए छॾियो। मीरा, मां दुनिया ॾिठी आहे, गोरी चमड़ी वारा माण्हू बि ॾिठा आहिनि ऐं कारे चमड़ी वारा माण्हू बि, पर जॾहिं मां तोखे तो ॾिसां न त ही दुनिया जो हुस्न मूंखे धूड़ थो लॻे। छॾियो हाणे शाहज़ेब खान, वक़्तु ॾिठो अथव, अधु राति थी वई आहे, मूंखे त हाणे निंड थी अचे। अच्छा, अञा त राति जो पहिरियों पहर बि नाहे गुज़रियो। मूंखे त तोसां इलाही सारियूं ॻाल्हियूं करणियूं, पर शाहज़ेब साईं मां थकिजी पई आहियां। केरु ॾोइया ऐं केरु सादा? शाहज़ेब त कॾहिं कख खे बि न रंजायो हुयो, त पोइ हिन ज़ालिम समाज हुनखे जीअण छो न ॾिनो? कहिड़ो ॾोह कयो हुयो शाहज़ेब? कहिड़ो ॾोह कयो आहे मूं? छा असांजी ज़िंदगी में कॾहिं बि ख़ुशियूं कोन ईंदियूं? या अल्लाह, असां ते बाज कर, तूं त वॾो बाज़ारो आहीं। जमाल, मथे महीने असां ॿिन्हिनि जी शादी आ। सफ़ी, लॻे थो त असां ख्वाब ॾिसी रहिया आहियूं, छो त मोहबत करण वारनि खे सदाईं विछोड़ा ऐं सूर ई मिलंदा आहिनि। मूंखे त पंहिंजो प्यार मिलियो आहे, पर अलाए छो इतबार ई कोन थो अचे। जमाल, मां तोखे चयो हो न त बिरह बाहि नाहे। प्यार लाल गुलाबनि ते किरियल माख जे फुड़नि जहिड़ो हूंदो आहे। जमाल, और हेॾे तोखे चयो हुयमि न त ससु ई सिर्फ़ मुंहिंजी आहे, मुंहिंजी। न खां परे रह, न त उफट मारे छॾींदुसि। बहादुर, ससी तुंहिंजो मौत आहे, मौत। जेकॾहिं ससु ई मूंखे मौत जी सूरत में मिले थी त पोइ बि मूंखे क़बूल आ। न न न, दरिया खान, खैर त आहे? अॼु कुछ परेशान पियो नज़र अची। पुट लाइ परेशान नहीं, जेकॾहिं दरिया खान मुंहिंजे हिते रहण सां बहादुर खान खे का तकलीफ़ थिए थी
तो पोइ ठीकु आहे, मां ही घर छॾण लाइ राज़ी आहियां, पर इन लाइ मुंहिंजा कुझु शर्त अथई। न शमशाद बेगम न, बहादुर खान चयो त हू हाणे ओताक ते ई रहंदो ऐं हू कल्ह खां ओताक ते ई सुम्हंदो आहे। त पोइ एॾो परेशान छो वई? शमशाद बेगम वॾेरे सावण खान जो कमदार मारिजी वियो आहे। दिल वॾेरे सावण खान जे कमदार जो थियो आहे, परेशान वरी तूं आहीं? शमशाद बेगम परेशान उन जे करे आहियां छो त कातिल जो बेरो सिधो मूं वारी ओताक ॾांहुं आयो आहे। दया खान तूं मञी या न मञी, पर सच त इहो आहे त इहा हरकत तुंहिंजे पुट बहादुर खान जी आहे। अञा त कुझु चई नथो सघे, थी सघे थो त इहा चाल असांजे कंहिं दुश्मन जी हुजे। दया खान तुंहिंजो दाबो त जिथे किथे मशहूर आहे, तोखां त हर को डिॼंदो आहे। सतन राज्यनि में कंहिंखे जुर्रत ई न आहे जो हिन दया खान सां को खौस करे, कॾहिं बि न। शमशाद बेगम चवंदा आहिनि त जेॾा उठ ओतिरा लोॾा। असांजूं दुश्मनियूं बि असांजे कद काठ जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। मञा थी दया खान, पर मां सम्झां थी अञा कंहिंजो एॾो कद आहे कोन जो तुंहिंजी पग ताईं केरु पहुची सघे। पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजां, तुंहिंजो पटको जॾहिं बि धूड़ थियो तुंहिंजे पुट बहादुर खान जी हरकतुनि जे करे थींदो। वरी हाणे मूंखे वधीक परेशान न कर त ॾियां न लामारो। वञ गुलाबीअ खे चओ त मुंहिंजे लाइ चांहि खणी अचे। सच न ॿुधजांइ। न रोने दिए, तू तो मुझे बहादुर दे आई ना। बाबा मां भॼी बोर थी चुकी आहियां। आख़िर असांजे मथां एतिरा इम्तिहान छो बाबा, छो? असां हिननि माण्हुनि जो कहिड़ो ॾोह कयो आहे? लिखियो मंझ निराड़ कलम क्यारी न भए। असां ग़रीबनि जी क़िस्मत बि असां वांगुरु ग़रीब आहे। मेरा थिए लिखियो थो लोड़ाए। बाबा इहो ज़ुल्म असां सां दिलावर कयो आहे। शाहज़ेब जो कातिल दिलावर आहे। थिए ये लड़को खींच तू तो ज़ालिमनि सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाइण वारी धीअ आहे मुंहिंजी। थी मीरा तुंहिंजी अखियुनि में ये लुड़क सुठा कोन था लॻनि। मां पुछंदुसि दिलावर खां, गले में हथ विझी पुछंदुसि त मुंहिंजी न्याणी निमाणीअ तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो? तू पंहिंजो ख्याल रखिजो। हाँ बाबा तू भी पंहिंजो ख्याल रखिजो। विख विख दोखा कूड़ दगाऊं कूड़ियूं वॾायूं कूड़ियूं वॾाऊं हीअ हक़ीक़त कहीं बि न जाती हीअ हक़ीक़त कहीं बि न जाती कंडन जिया से जहयाती दिलावर साईं हे ॾिसो टे हमरा पिया था अचनि ऐं हथ में हथियार बि अथनि। भगन मूंखे त इहो शेरू थो लॻे। त पोइ दिलावर साईं पक सां इहो विढ़ण पियो अचे। हा मज़र
शेरूअ जो अॼुकल्ह वधीक दिमाग़ ख़राब थी वियो आहे। सभु लिकी वञो ऐं पोज़ीशनियूं संभालियो। अॼु न शेरूअ खे सबक सेखारणो आहे। मज़र मगन तव्हां हेॾा वञो। अचो मदर। ऐं तव्हां टई हेॾा वञो। अरे केर आयो तव्हां? अरे अहिड़ा मुड़ुस माण्हू तो साम्हूं अचो, मुक़ाबिलो कयो। मुड़ुस माण्हू बि आयो ऐं साम्हूं बि अची वियासीं। छा कंदे तूं? दिलावर तुंहिंजो खटण त मां खणंदुसि, छो त मां जंहिंखे अॻु दसियां उनजी ज़िंदगी खसियां। अरे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, जॾहिं हथियार संभाले नथा सघो त एतिरो बार खणी छो था हलो ऐं पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू था सम्झो? भगन जी दिलावर साईं। हिननि खे रस्तो ॾेखार। जेको सामान ऐं हथियार अथनि न सभु फुर करीन। अजायो वेचारा वज़न खयूं था वतन। और तक हथियार जोड़े तो रस्तो वठो। पोइ हिते ॾिसंदव न गोलियूं ठोकींदोसांव। हलो जा हलो जा हलो सोचा था। जिथे पंहिंजे भाउ जा कम। इन भाउ जी तूं वकालत कंदी आहीं न? तुझे इन भाउ मुंहिंजे कुंदर मुड़ुस खे मारे छॾियो। रुगो मां इद्दत मां उथां, पोइ तूं ॾिसजांइ त मां दिलावर लाइ कहिड़ी थी बाहि ॿारियां। मीरा, दिलावर बेगुनाह आहे। दिलावर मरी थी सघे थो पर तोखे दुख नथो ॾेई सघे। तोखे का ग़लतफहमी थी आहे। राजल, दिलावर मूंखे पाण चयो हुयो जेकॾहिं तुंहिंजी शादी शाहज़ेब सां थी त मां हुनखे उफट मारे छॾींदमि। न मीरा, इहो कूड़ आहे। दिलावर अॼु बि मीरा सां एतिरो तो प्यार करे जेतिरो मीरा दिलावर सां प्यार कंदी हुई। मीरा, तूं बेवफा आहीं ऐं बेवफा माण्हू कॾहिं बि सुख जो साह नाहिन खणंदा। अल्लाह साईं तोखे इहा बेवफाई जी सज़ा ॾिनी आहे। राजल, तूं इन दिलावर जी वकालत न कर। दिलावर मुंहिंजी ज़िंदगी कंडनि जी सेज बणाए छॾी आहे ऐं मां हुनखे कॾहिं बि कोन बख़्श कंदसि। अफ़सोस मीरा, अफ़सोस। तूं दिलावर जी सच्चाई ते शक थी करीं। तूं अञा ताईं दिलावर खे सम्झी न सघी आहीं मीरा। राजल, दिलावर धाड़ेल जो असली रूप मुंहिंजे साम्हूं अची चुको आहे। मुंहिंजो भाउ त मासूम आहे। हुन हेॾी दुश्मनी हूंदे बि मुंहिंजे मुड़ुस खे त कुझु बि न चयो। उहो दिलावर तुंहिंजे मुड़ुस सां विरांद छो विझंदो? मां चवां थी हाणे हितां टर। मुंहिंजो वधीक मथो न खा। हली वञ तां।